मीर हसन भट्टी पंहिंजे वालिद मरहूम नूर मोहम्मद भट्टी जे ईसाले सवाब जे लाइ ऐं दरवेश मखदूम मोहम्मद इब्राहिम जे नाले ते ख़ैरात फी सबीलिल्लाह जो ही सालाना जेका ख़ैरात कई वेंदी आहे उन ई सिलसिले में असां तव्हां सभिनी खे हिते गॾु कयो वियो आहे। मुंहिंजो मोहतरम दोस्त साईं अब्दुल सत्तार भट्टी साहब ऐं हिन ॻोठ जा आलिम हाफ़िज़ ख़ुसूसन साईं हाफ़िज़ मोहम्मद रफ़ीक भट्टी साहब ऐं अल्लामा साईं हाफ़िज़ महबूब अली भट्टी साहब जन हेसि ताईं तव्हांखे महबूब जो नातो हबीब जी सना ॿुधाई। दोस्तो अज़ीज़ो, ख़ैरात फी सबीलिल्लाह जो मक़सद आहे त अल्लाह जे नाले ते माण्हू का चङाई करे, का नेकी करे, पोइ उहा कहिड़ी बि सूरत में हुजे, कंहिं ग़रीब जी मदद कजे, कंहिं मिस्कीन जी मदद कजे, या दावत जो एहतमाम करे, ग़रीब अमीर फ़क़ीर परे जा ओड़े जा मिट माइट पारे वारा सभई गॾिजे, जेकॾहिं उन्हनि खे ख़ैरात खाराइजे, ताम खाराइजे ऐं उनजो सवाब जीअं मिसाल साईं मीर हसन भट्टी साहब पंहिंजे वालिद साहब ऐं मखदूम मोहम्मद इब्राहिम जे ईसाले सवाब जे लाइ ये ख़ैरात कयो आहे त हिन जी नियत आहे त जमात जेका बि अचे नंगर हुअं ई तव्हांखे खाराए वेंदो आहे, पर अॼु हिकिड़ी शइ जो इज़ाफ़ो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ बि हुजे। चइबो आहे त बा जंहिंजो खाइजे उनजो ॻाइजे। अल्लाह जे नाले ते ख़ैरात आहे, पोइ जेकॾहिं उन ख़ैरात में कलाक ॿ अल्लाह ऐं उन जे नबी जो ज़िक्र थींदो त यकीनन अल्लाह से उन जूं बरकतूं ॾींदो। दोस्तो अज़ीज़ो, फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। कुरान शरीफ में अल्लाह से फरमायो आहे, जेकॾहिं ज़र्रे बराबर बि अल्लाह सी पनाह में रखे इंसान ख़ता जो घर आहे, का ग़लती थिए थी, का कोताही थिए थी, को गुनाह थिए थो त इहो गुनाह हो ईअं कोन्हे को त बसि मिड़ई ख़ैर आहे, गुनाह कयोसीं हाणे हुनजो को पुछाणो कोन थींदो, ईअं कतान कोन्हे। गुनाह वॾो हुजे या नंढो हुजे, ग़लती वॾी हुजे या नंढी हुजे, अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी जेकॾहिं माण्हू कंदो छो त रब मना कई आहे फलाणो गुनाह कूड़ गुनाह आहे न ॻाल्हा, चुगलखोरी गुनाह आहे अल्लाह सी मना कई आहे, गिला करणु गुनाह आहे रब सी मना कयो आहे, व्याज आहे, चोरी आहे, शराब आहे या मुजादा ॿियो को बि गुनाह जंहिंखां अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात मना कयो आहे, ऐं मना करण जे बावजूद बि जेकॾहिं माण्हू करे थो त उन सां अल्लाह जी ज़ात बाबरकात नाराज़ थींदो आहे। हिन जो सवलो मिसाल ईअं आहे, जेकॾहिं ॻोठ जो को वॾेरो, ज़ात जो को चङो माण्हू, क़बीले जो को चङो मुड़ुस जेकॾहिं कंहिं शइ खां झले था बा ही कानून आहे, ही उसूल आहे, ही दस्तूर आहे, इन जी जेकॾहिं को भञकड़ी कंदो त उनखे सज़ा मिलंदी, उन ते ॾंड लॻंदो। माउ पीउ पंहिंजी औलाद खे झलींदा आहिनि त बा ही चङा कम कोन्हे के इहे न कजा, फलाणे माण्हूअ सां उथजा वेहजा न, फलाणा जेको ॻोठ आहे या फलाणो इलाइक़ो आहे उन में उथण वेहण तुंहिंजो सही कोन्हे को, मिसाल जे तौर ते। ऐं औलाद अब अम्मा जी नाफ़रमानी करे उहे कम करे त माउ पीउ खे ॾुख थींदो आहे। बिला तशबीह बिला तमसील अल्लाह जी ज़ात बाबरकात बि बाने ते नाराज़ थींदो आहे जॾहिं माण्हू रब करीम जे ज़ात बाबरकात जे हुक्म जे ख़िलाफ़ हलंदो आहे। पर अब अम्मा खे राज़ी करणु ॾुखियो आहे, ॻोठ जे चङे मुड़ुस खे बि राज़ी करणु ॾुखियो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो बाना जेकॾहिं ग़लती थी वञणी,
गुनाह थी वञनी पशेमान थियण कम तुंहिंजो आहे बख़्शण कम मां अलाह जो आहे भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त पाए पांद ॻुचीअ में अङण जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि पोइ तोणी लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेंदरा अलाह जी बारगाह में मानो मोटी अचे रब करीम जी ज़ात बाबरकात खां माफ़ी घुरे तौबा करे अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात राहिमीन आ रब रहमान आ रब रहीम आ अल्लाह सी जी ज़ात बाबरकात बख्शनहार आ गफूर आ गफ्फार आ अल्लाह जी रहमत जो दरिया जे जोश में अची वञे त रब करीम पंहिंजे बाने जा गुनाह बख़्शे छॾे पर ओ दुनिया में जॾहिं माण्हू पशेमान थी अल्लाह जी ज़ात बाबरकात खां माफ़ी घुरे पर जेकर उन गुनाह खां तौबा न कई उन गुनाह जी रब करीम जी ज़ात बाबरकात खां माफ़ी न वरतई क़यामत वारे ॾिहाड़े क़ब्र में महशर वारे ॾिहाड़े उन गुनाह खे ॾिसंदो त उनखे ॾाढो अफ़सोस थींदो पशेमान थींदो लॼी थींदो ऐं पोइ उते अफ़सोस खां सवाइ ॿी का शइ कान हूंदी बसि यार काश इहो कमु न कयां हा अॼु मूंखे पशेमानी न थिए हा अॼु मूंखे परेशानी न थिए हा अॼु आउं हया जे करे पंहिंजो कंधु हेठि न कयां हा पर साॻी जाइ ते जेकॾहिं इंसान दुनिया में नेकी कंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे ख़ैर ख़ैरात कंदो आहे क़ुर पाक जी तिलावत कंदो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात खे सजदा कंदो आहे रब करीम जी ज़ात बाबरकात खे राज़ी करण वारा अमल कंदो आहे ऐं उहा ज़र्रे बराबर माना नंढड़े में नंढड़ी नेकी जेकॾहिं क़यामत वारे ॾींहुं माण्हू ॾिसंदो त उनजे ख़ुशीअ जी का इंतिहा कोन हूंदी दिलि में इहो हुनखे ख़्यालु पियो ईंदो काश अहिड़ियूं नेकियूं बार बार पियो कया हा तव्हांजे ज़हन में इहो हूंदो ताबा मीरसन जी ख़ैरात हूंदी माशाअल्लाह लंगर तयारु हूंदो ख़ैरात खाई सिगो ई जेको आहे मोटी ईंदासीं पर आबा जेकॾहिं उन सां तव्हांखे क़ुर ॿुधणु पवे तव्हांखे जेकॾहिं मुस्तफ़ा जो फरमान ॿुधणो पवे जेकॾहिं महबूब जूं हदीसूं ॿुधणियूं पवनि इहो चइबो आहे सिंधीअ में सोने ते सुहागो माना नूर न अला नूर खीर में जेतिरी खंड विझिजे ओतिरो मिठो ख़ैरात में वरी जे अल्लाह ऐं नबीअ जो ज़िक्र कजे त इहो सोने ते सुहागो आहे ख़ैरात बि भलो अमल आहे पर जेकॾहिं उन सां गॾु महबूब जो ज़िक्र हुजे दीन इस्लाम जूं ॻाल्हियूं हुजनि त मुंहिंजा दायो वेरूं वेर जेको आहे सो भलो आहे हिन नेकियुनि जो क़दुरु असांखे दुनिया में भले न हुजे पर जॾहिं अखियूं बूटींदासीं ऐं क़ब्र में वेंदासीं त पोइ ख़बर पवंदी त हा दुनिया में जेके नेकियूं कयूं हुयूंसीं उन्हनि जो अॼु रब करीम बदिलो पियो अता फरमाए जेके बीठा आहिनि उनखे गुज़ारिश आहे महिरबानी करे अची वेहो ही जॻह जाम जेको आहे सो ख़ाली पई आहे बीठल तव्हां सुठा कोन पिया लॻो कलाक अधु मुनो कलाक जेतिरी देरि अलाह ऐं अलाह जे हबीब जो ज़िक्र हुजे तव्हां वेहो इंतिज़ामिया कमेटी में बि जेके दोस्त अहबाब ॻोठ वारा आहिनि उनखे बि गुज़ारिश आहे महिरबानी करे वेहो प्रोग्राम थींदो इख़्तिताम में इंशाअल्लाह दुआए ख़ैर थींदी मखदूम इब्राहिम रहमतुल्लाह अलैह जे लाइ साईं नूर मोहम्मद भट्टी अल्लाह सी उन जे क़ब्र जे मथां रहमत नाज़िल करे उन जे ईसाले सवाब जे लाइ बि दुआ थींदी दुआ खां पोइ इंशाअल्लाह तव्हांजे लाइ ख़ैरात जो इहतमाम आहे लंगर जेको आहे सो माशाअल्लाह तयारु आहे ओ जेको आहे सो वापराईंदासीं दुआ घुरंदासीं अल्लाह सियद मीर मोहम्मद जूं ही मीर हसन जूं ही महिनतूं अल्लाह सी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए सलात सगोरीअ खे भेरो ॾियो बुलंद आवाज़ सां सलात सगोरी सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या सलात सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह आवाज सलात ते पाबंदी त कान्हे या मातली जे परे पासा पढ़बी आहे ओरे पासा कान पढ़बी आहे
सलात गॾिजी वॾे आवाज़ सां का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे जीअं तव्हां जेको लंगर खाईंदव ख़ैरात खाईंदव उन जो सवाब मखदूम साहब ऐं नूर मोहम्मद भट्टी खे पहुचंदो इएं जेका तव्हां सलात पढ़ंदो त अलाह सी उन जो सवाब तव्हांखे बि ॾींदो ऐं अलाह सी मरूमनि खे बि पहुचाईंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अदीज़ो मुसलमान भाइरो अल्लाह सी कुरान पाक में फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم सुभान अल्लाह अल्लाह सी जी ज़ात बाबरकात फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम जेके माण्हू बाद में आया माना बाद में ओ ईंदो जंहिंखां अॻे को हुजे हिकिड़ा उहे जेके अॻ में आया ऐं ॿिया उहे जेके बाद में आया पिछाड़ीअ में आया यक़ूलून रब्बना इग़फिर लना उहे बाद में अचण वारा चवनि था ऐं असांजा रब असांखे माफ़ कर असांजी बख़्शिश फरमा असांजा गुनाह माफ़ कर वलिइख़वानिना الذين سبقونا بالإيمان ऐं असांजे उन्हनि भाइरनि खे बि माफ़ कर जेके ईमान जी हालत में असां खां अॻिते ईमान में बि अॻे हा वफ़ात में बि अॻे हा असां खां अॻ में जेके जान छॾे विया मौला असांखे बि माफ़ कर त उन्हनि खे बि माफ़ कर हाणे तव्हांखे इहा आहे 28 सिपारे जी आयत आहे 28 सिपारे जी 2 नंबर सूरत आहे सूरतुल हश्र उन सूरतुल हश्र जे पहिरें रुकू जी आख़िरी आयत आहे जंहिंमें अलाह सी जी ज़ात बाबरकात इहो मसइलो असां ई तव्हांखे सम्झायो आहे त जेकॾहिं केरु गुज़ारे वञे अवा केरु ॻाल्हायो केरु गुज़ारे वञे उन जे गुज़ारे वञण खां पोइ चाहे उन जी नमाज़ जनाज़ा खां बाद में या उन जे क़ब्र ते उनखे दफ़नाइण खां पोइ या कांध पो खाराइण खां पोइ तॾहिं ते या 24 पर टीजे ते जुमाणे ते 40 ते 12 ते सालाना ते या कॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिंजे बि क़ब्र ते वञी जेकॾहिं दुआ घुर्जे या उन जे लाइ ख़ैरात जो इंतज़ाम कजे त इहो फ़ाइदो थींदो या नुक़सान थींदो अवा फ़ाइदो न छा आहे अवा छो त इहे सभु कम इन जे लाइ कया वेंदा आहिनि त असुल मक़सदु हूंदो आहे त दुआ घुर्जे अबा टीजो कबो आहे तॾहिं बि दुआ जुमाना कबा आहिनि तॾहिं बि दुआ 40 कबो आहे तॾहिं बि दुआ 12 कबो आहे तॾहिं बि दुआ हा सुख ते पिट कान थींदी आहे दुआ जेकॾहिं मिट माइट अज़ीज़ करीब रिश्तेदार अचे इस्लाम में बि हुकुम ऐं असांजे सिंध जी सकाफ़त बि आहे महिमान ईंदो आहे त उन जे लाइ खाध पीत जो इंतज़ाम कबो आहे ऐं चइबो आहे त महिमान जे लाइ अलाह पाण जेको आहे सो रब करीम बरकत ॾींदो आहे महिमान खे खाराइबो त खाराइण सां माण्हू खुटंदो कोन्हे को रब वेर वधाईंदो आहे
जेकॾहिं दुआ जे लाइ इंतज़ाम कजे ख़तम पढ़ाइजे क़ुर शरीफ़ जो ख़त्मो कजे जेकॾहिं ओड़े पाड़े वारनि खे गॾु कजे उन्हनि खे जेकॾहिं लंगर नियाज़ मानी ख़ैरात खाराइजे त जेको आहे इहो को ग़लति कमु या गुनाह कोन्हे अलाह असीं पनाह में रखे का हराम शइ असां जेको आहे कोन खाराईंदा आहियूं सभु हलाल ऐं पाक शयूं हूंदियूं आहिनि ठाहिण वारा रधण वारा कमकार करण वारा बि मुस्लमान हूंदा आहिनि उहे मुस्लमान पंहिंजे मुस्लमान मिटनि माइटनि जे लाइ लंगर नियाज़ जो इंतज़ाम करे क़ुर पढ़ी जेकॾहिं उन्हनि मैयतनि जे लाइ मरहूमनि जे लाइ दुआ घुरी वञे त क़ुर चवे थो इहो चङो कमु आहे अबा इहो छा आहे चओ चङो कमु आहे माना भलो कमु आहे क़ुर शरीफ़ में अल्लाह सी जल शानो इन सूरत में सूरतुल हश्र जे पहिरें रुकूअ जे टिन आख़िरी आयतुनि में टिन माण्हुनि जो ज़िक्र कयो टिन जमातुनि जो ज़िक्र कयो हिकिड़ा ॿ जमातूं उहे जेके निजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी अदा केरु हा चओ नबी साईं जा ॻाल्हायो नबी साईं जा सहाबी उहो आहे जेको ईमान वारी अख सां जागंदे पंहिंजी हयातीअ में पंहिंजे हिननि मथे वारनि अखनि सां आमिना जे लाल रसूलुल्लाह जो दीदार करे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे असां ई तव्हांजे महबूब नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार नबी से जी ज़ियारत या अल्लाह जी उहा वॾी नेमत आहे जो उम्मती त उम्मती पर अल्लाह जा नबी अब नबी से जे दीदार जे लाइ रिसो कंदा विया दुआऊं घुरंदा विया बेटा ईसा रहमतुल्लाह अलैहि तरह फरमायो आहे बेटा ईसा फरमायो त जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुए साबन सठ में मज मस्जिद मरिया दार पोचारई चंगा चौधार हुआ है कादा हबीब जी सुभान अल्लाह नबी पाक जा तकरीबन के 1.5 लख सहाबी हा घणा सही 1.5 लख 1.5 लख माना 1,50,000 या 1,24,000 सवा लख नबी सीधा सहाबी ऐं उहे सवा लख उहे हा जिन आमिना जी लाल जी ज़ियारत कई नबी पाक अलैहि सलातो वसलाम जो दीदार कयो नबी पाक खे ॾिठो हो हबीब जी ज़ात बाबरकात जा दीदार उन्हनि माणिया हा उहे सवा लख या 1.5 लख नबी करीम अलैहि सलातो वसलाम जा सहाबी जिन मां हिकिड़ा उहे हुआ जिन पंहिंजा घर छॾिया बच्चा ॿार छॾिया पंहिंजूं ज़मीनूं छॾियूं पंहिंजा प्लाट छॾिया पंहिंजूं रिश्तेदारियूं छॾियूं पंहिंजूं मिटियूं माइटियूं फिटियूं कयूं छॾे ॾिनियूं सिर्फ़ इन जे लाइ त रसूलुल्लाह जो हुकुम हो त मको छॾणो आहे हिकिड़ा मको छॾे हबशा ॾे आया वरी उन्हनि खे हबशा खां मदीने ॾे अचण जी बि सआदत मिली ॿिया वरी उहे जेके मके खां हिजरत करे डायरेक्ट मदीने पाक आया इन्हनि खे इस्लाम में चइबो आहे मुहाजिर छा चइबो आहे ॻाल्हायो छा चइबो आहे बा असुल मुहाजिर एवा मुहाजिर उहो जेको अल्लाह ऐं उन जे नबीअ जे राज़ी करण जे लाइ अल्लाह ऐं उन जे नबीअ जे हुकुम ते पंहिंजो शहर छॾे पंहिंजो घर छॾे पंहिंजो वतन छॾे उन्हनि जूं उते बनियूं बि हुयूं पर छॾे ॾिनो उते हुननि जा प्लाट बि हा छॾे ॾिनो घर बि हा हुननि जा आलीशान ठहियल पर उहे छॾे ॾिनो हुननि जा पुट हा हुननि जी औलाद हुई पर उहे अञा मुस्लमान कोन थिया हा नबी पाक जो हुकुम थींदो वियो हबीब जा सहाबी सभु कुझु छॾे नबी पाक जे कदम ॿिया वरी उहे जिन मके पाक मां हिजरत कान कई उहे वेठा हा मदीने पाक में किथे वेठा हा अलाह तव्हांखे बि ॾेखारे मदीनो अहिड़ो शहर आहे
पढ़ियल हुजे अनपढ़ियल हुजे पर चवंदो मौला मदीनो ॾेखार। हले मौजादा अमीर हुजे बनी जमींदार हुजे हारी हुजे वेचारो जेको आहे मजदूर हुजे पर कलमे पढ़ण वारो जे नबी पाक जो उम्मती मुसलमान आहे तो दिल में चवंदो मौला ॿी का शइ ॾी न ॾी बंगलो ॾी न ॾी गाॾी ॾी न ॾी मूंखे ॿी का दुनिया जी नेमत मिले न मिले पर या अल्लाह एतिरो करम कर जो पंहिंजे महबूब मुस्तफा जो मदीनो ॾेखार। करे मोहब्बत वारे फरमायो आहे मोहब्बत वारनि खे मिलंदो आहे बेहद प्यार मदीने में। मोहब्बत वारनि खे मिलंदो आहे बेहद प्यार मदीने में। हालांकि मुल्क त ॿिया बि दुबई आहे साईं लंडन आहे साईं जापान आहे चाइना आहे मोहब्बत वारे खे जेकॾहिं सुकून ॾींदो आहे त रुॻो मदीने पाक में ईंदो आहे। करे छो त यतीमनि ऐं बेवाहनि जो वाया मदीने में मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में। फिर मोहब्बत वारे फरमायो मदीनो मदीनो सदा साहु सारे मदीनो मदीनो सदा साहु सारे खबर नाहे वींदुस खबर नाहे वींदुस अलाए मौत मारे अलाए मौत मारे मदीनो मदीनो सदा साहु सारे मदीनो मदीनो सदा साहु सारे खबर नाहे वींदुस अलाए मौत मारे अलाए मौत मारे मदीनो मदीनो सदा साहु सारे। मरा लाश मुंहिंजो पहिरां दी दफन थे मदीने जो कपिड़ो सो मुंहिंजो कफन थे सिबन से सगोरा सिबन से सगोरा सगन सा सवारे सगन सा सवारे मदीनो मदीनो सदा साहु सारे। सलात सलात गजी वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेके मदीने पाक में आया नबी पाक जा सहाबी त मदीने में वरी अॻे ई हबीब जा ग़ुलाम नबी पाक जा उम्मती नबी सिंह जा सहाबी वेठा जिन उन्हनि हिजरत करण वारनि जे लाइ पंहिंजा नेण विछाया मके मां निकिता त उन्हनि जो को कुझु कोन हो मदीने पाक में पहुता आमिना जो लाल भी हिजरत करे मुस्तफा मदीने में पहुतो हाणे जॾहिं हिजरत वारा मुहाजिर सभु कुझु मके में छॾे मदीने में आया हाणे उते उन्हनि जे लाइ रहण जे लाइ घर नाहे उन्हनि जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ उन्हनि ॾे को ज़रिए मुआश कोन्हे
उन्हनि जो को अज़ीज़ कोन्हे को मिट माइट कोन्हे को कुर्बान आमिना जे लाल ता वाह मुस्तफा तुंहिंजी रहमत वाह नबी पाक जा सहाबी हो तव्हांजो हौसलो तव्हांजी जुर्रत तव्हांजी बहादुरी तव्हांजी दिलेरी ऐं तव्हांजी सखावत ता कुर्बान नबी पाक हिकिड़े पासे मुहाजिरनि खे बिहारियो जिन वटि कुझु कोन हो ॿिए पासे उन्हनि अंसारी साहबनि खे विहारियो जेके मदीने पाक जा मालिक हा नबी करीम फरमायो फलाना अंसारी हेॾे आयो ओ फलाना मुहाजिर गरीब तूं बि हली आयो नबी से फरमायो ओ अंसारी सगोरा तूं मदीने में रही थो जी या रसूल अल्लाह हाणे तुंहिंजो भाउ हूंदो तुंहिंजा घर वारा बि हूंदा पर मां इज़ाफ़ी मां मोहम्मद तुंहिंजे मथां महिरबानी थो कयां ही जेको परदेसी मुसाफ़िर वीचारो मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे रब जे लाइ मको छॾे हिते मदीने आयो आहे इहो मुसाफ़िर मुहाजिर तुंहिंजो भाउ आहे सुभान अल्लाह छा आहे तुंहिंजो भाउ आहे हाणे इन भाउ जे लाइ तूं छा ॾींदे सुभान अल्लाह छा कंदे साहिबनि जे हौसले ते कुर्बान चए पियो सही मूंॾे ॿ ॿनीअ जा एकड़ न 2 एकड़ पर हाणे ही मुंहिंजो भाउ आहे त पंहिंजे ॿनीअ जे 2 एकड़नि मां हिकिड़ो एकड़ मूं हिनखे ॾेई छॾियो साईं ॿियो मूंॾे कोन्हे मूंॾे 2 घर न 2 घर हिकिड़े घर में मां रहंदुसि हिकिड़ो हिनखे थो ॾियां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उख़ुवत ऐं भाईचारे जो आला मिसाल आमिना जे लाल क़ाइम फरमायो नबी पाक जे साहबनि मौत ॾिनी इस्लाम जी तारीख़ इहा आहे त पंहिंजे भाउ जे लाइ खॾ न खोट पंहिंजे भाउ सां सार न कर पंहिंजे भाउ जे लाइ बुराई न सोच खॾ खोट बि ॿिए जे लाइ आहे किरंदो माण्हू पाण आहे इहो इस्लाम जो तरीक़ो न आहे मुस्लमान जो तरीक़ो न आहे अबू लहब जो तरीक़ो आहे काफ़िर जो तरीक़ो आहे अबू लहब खॾ खोटी हुई उन खॾ जे मथां ढींगर रखी छॾिया हा ईअं जेको आहे सो रखी छॾियो हुई वञी वॾी खॾ खोटे उन जे मथां गांह रखी छॾी सोचो ईअं हुई त मुस्लमाननि जो नबी हितां गुज़रंदो हितां जो गुज़रंदो त उहो इन खॾ में किरंदो त महाद अल्लाह उन जी का डंग बजंदी उनखे का तकलीफ़ ईंदी या उहो पाण गुज़ारे वेंदो शहीद थी वेंदो उन खॾ खोटी नबी साईं जे लाइ हुई पर अल्लाह जो करणु इहो जो किरियो बि पाण में काको बि संदसि भॻो त मोह बि वरी पाण इहो अल्लाह जी ज़ात बाबरका जो निज़ाम आहे मुस्तफ़ा करीम जो तरीक़ो छा आहे जे दुश्मन अची वञे उन जे लाइ बि नेण विछा दुश्मन अची वञे त उन जे लाइ बि रली विछा दुश्मन अची वञे त उन जे लाइ बि तूं पर मूं वटि ॿियो कुझु कोन्हे घर जा 2 कमरा न 2 कमरा मां हिकिड़े कमरे में ॾुखियो सुखियो रहंदुसि पर हिकिड़ो कमरो इन पंहिंजे भाउ खे थो ॾियां तारीख़ में अहिड़ो मिसाल कोन थो मिले जो कंहिं साहिबीअ चयो किबला साईं मुंहिंजूं 2 शादियूं थियल न 2 ही मुंहिंजो भाउ जेको सहाबी हिजरत करे आयो आहे इन जी शादी थियल कान्हे का इस्लाम मूंखे इजाज़त ॾिनी आहे जे तव्हांजी इजाज़त हुजे ऐं पंहिंजी हिकिड़ी घरवारी जेका मुंहिंजी इज़त आहे मुंहिंजो सभु कुझु आहे मुंहिंजो घर आहे मुंहिंजो वक़ार आहे पर पंहिंजी घरवारीअ खे आउं तलाक थो ॾियां उहा पंहिंजी इज़त पूरी करे पोइ कंहिंसां बि निकाह करे सघे थी पर मां चाहियां थो त मुंहिंजे हिन अंसारी भाउ सां मुंहिंजी उहा घरवारी निकाह करे अहिड़ो मिसाल ॿिए कंहिं मज़हब में न आहे इस्लाम सचो मज़हब आहे हबीब अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका जा सहाबी जिन अहिड़ा मिसाल पेश कया हा रब साईं उन्हनि ॿिन्ही जी तारीफ़ कई अल्लाह साईं फरमाए लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीन उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिदवाना उहे मिस्कीन फ़क़ीर हबीब जा सहाबी
जेके हिजरत करण वारा हा जिनके उन्हनि जे घरनि मां अल्लाह जी राह में कढियो वियो पर उन्हनि पंहिंजा घर छॾिया हा बच्चा ॿार छॾिया हा सिर्फ़ इन जे लाइ त अल्लाह ऐं उन जो रसूल राज़ी थियनि। हाणे तव्हांखे कावड़ तव्हांखे न अचे त हिकिड़ी ॻाल्हि चवां थोरा अॻिते अचो त भला पोयनि खे जॻह मिली पवे हूअं त कोन था वेहनि पर जेकॾहिं तव्हां थोरा अॻिते ईंदो जॻह थींदी त पोयां जेके बीठा आहिनि उन्हनि खे बि वेही नबी पाक जो ज़िक्र ॿुधण जो मौक़ो मिली पवंदो सलात खे बि भेरो ॾियो माशा अल्लाह जेको विख वधाए अॻिते अचे अल्लाह उनखे मदीनो ॾेखारे रब उनखे मुस्तफा जो मदीनो हज उमरा रब उनखे नसीब करे सलात सल्लल्लाहु अलैहि देर सां मिलंदा वेहंदो त पोइ थी सघे थो त भला जल्दी जेको आहे दुआ थिए उनजे करे वेझा थियो वेही रहो जॻह तव्हांखे मिलंदी अल्लाह जो ज़िक्र ॿुधंदो इन्नमल आमाल बिन्नियात अमलनि जो दारो मदार नियत जे मथां आहे जे नियत रब ऐं रब खे राज़ी करण जी आहे त भक्त त हुअं ई मिलंदो पर अल्लाह हुन जो नबी बि राज़ी थी पवंदो विच में अञा जॻह ख़ाली पई आहे जेके बीठा आहिनि बरोचन खे कोन थो चवां बाक़ी समाट वेही रहनि बरोचन मिल जेको आहे वेहनि न वेहनि बरोचन मर्ज़ी जा मालिक पर भट्टी फ़कीर असांजा समाट जेके उनखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको आहे वेही रहो ईमान चइबो आहे अलाह सी फरमाए थो उन्हनि जो शान वॾो आहे पर ॿिया वरी उहे जिनखे असां चवंदा आहियूं अंसार छा चवंदा आहियूं अंसारी न अंसार तो उन्हनि खे नबी पाक अच्छा मुहाजिर माना हिजरत करण वारो अंसार चइबो आहे उहे जिन उन्हनि मुहाजिरनि जी मदद कई अल्लाह से फरमाए थो वल्लज़ीन तबव्वउ दार वल ईमान मिन क़ब्लिहिम यानी उहे जिन पंहिंजा घर घाट खाली छॾे तयार करे रखिया उन्हनि जे लाइ जेके हिजरत करे मदीने पाक में मुहाजिर आया हा उन्हनि मुहाजिरनि जे लाइ नेण विछायूं पंहिंजा घर खाली कयूं ॿिन्हिनि मां उन्हनि खे हिसा ॾिनो खजीअ जा पवण हा त हिकिड़ो पाण पियो रखे हिकिड़ो वरी उन पंहिंजे भाउ खे पियो ॾे उन ई मौके ते नबी से फरमा फलाणा तुंहिंजो भाउ फलाणो आहे फलाणा तुंहिंजो भाउ फलाणो आहे जॾहिं वारो मौला अली मुश्किल कुशा जो आयो अली से के सुञाणो था लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था अली असांजो इमाम आहे तो अली असांजो तॾहिं मैसर फरमाईंदो आहे अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने वागवई पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई नबी से फरमा फलाना तुंहिंजो भाउ फलाणो आहे फलाना तुंहिंजो भाउ फलाणो आहे जॾहिं अली से मौजूद हा ॿिया बि हिजरत करण वारा हा अलीअ बि हिजरत कई हुई अली से अकेलो बीठो आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह ॿिनि खे तव्हां भाइर ॾिना भला मुंहिंजो भाउ केरु आहे नबी से फरमाए त अली घबराए न या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरा ओ अली तू मां मोहम्मद जो हिन दुनिया में बि भाई त आखिरत में बि भाई अली हलिया अली से आयो नबी से हथ मथे खयो पाण फरमा तव्हांखे भाइर ॿिया मिलिया हूंदा
अलीअ जो भाउ मां मोहम्मद पाण आहे सुभान अल्लाह शेर खुदा केरु सॾराए मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात मां बरकात घोड़े ते वेहे रकेब में पेर रखे हिकड़ी रकेब में पेर रखी लांग वराए घोड़े जे ॿिए रकेब में मौला अली जो पेर अञा ईंदो कोन्हे को त क़ुरान जो ख़त्म मुकम्मल कंदो आहे हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात मां बरकात त मोजादा उन हिकड़ा मुहाजिर ॿिया अंसार सुभान अल्लाह चओ हिकड़ा सहाबी मुहाजिर ॿिया वरी अंसार हाणे टियां उहे जिन खे हिजरत बि कान मिली वरी उन्हनि खे मुहाजिरनि जी मदद करण जो मौक़ो बि कोन मिलियो अल्लाह सी फरमाए थो उन्हनि खे वरी ही कमु करणु खपे वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम जेके हिजरत करण वारनि खां पोइ आया ऐं अंसारनि खां पोइ आया न उहे अंसारी थिया न मुहाजिर थिया सम्झो था साईं सुभान अल्लाह सम्झो था सुभान अल्लाह हिकिड़ा उहा जमात जेका मुहाजिर थी हिकिड़ी उहा जमात जिन मुहाजिरनि जी मदद कई पर ॿिया उहे जिन खे इहे ॿई मौक़ा न मिलिया अल्लाह सी फरमाए थो उहे जेके पोइ आया न मुहाजिर थिया न अंसार थिया उन्हनि खे करणु खपे जो हथ मथे खनि सुभान अल्लाह ऐं बुक झलीन दुआ घुरनि ऐं चवनि ऐं असांजा मौला असांखे माफ़ कर ऐं वल इख़वानिना الذين सबक़ूना बिल ईमान ऐं मौला उन्हनि मुहाजिरनि खे बि माफ़ कर उन्हनि अंसारनि खे बि माफ़ कर उन्हनि मुस्लमान मोमिननि खे बि माफ़ कर जेके ईमान जी हालत में असां खां अॻे गुज़ारे विया जे फ़कीर मीर हसन कयो आहे अदे मीर हसन उन जे भाउरनि पंहिंजे वालिद साहब नूर मोहम्मद भट्टी जे ईसाले सवाब जे लाइ त असां खां अॻे गुज़ारे वियो ईमान जी हालत में गुज़ारे वियो मौला असांखे त माफ़ कर पर उनखे बि माफ़ कर असांखे त माफ़ कर पर मखदूम इब्राहिम खे बि दर्जात बुलंद फरमा या अल्लाह असांखे त माफ़ कर पर ही जेका बि जमात ओरे परे खां आई आहे हिननि जा जेके बाज़ीज़ करीब गुज़ारे विया मौला असांखे त माफ़ कर पर उन्हनि सभिनी मोमिनल ईमान वारनि मरहूमीन जी बि बख़्शिश मग़फ़िरत फरमा रब फरमा तो गुनाह कोन्हे इहो ग़लत कोन्हे इहो को हराम कमु कोन्हे इहो शिरक या बिदअत कोन्हे जो दुआ घुरी तूं मुशरिक थी पवी दुआ घुरी तूं बिदअती थी पवी इहे कटान कोन्हे बल्कि दुआ तूं घुर रब उन मरहूम खे त माफ़ कंदो पर अल्लाह सी तुंहिंजा बि सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाईंदो हज़रत मौला अली मुश्किल कुशा अली से नबी से वटि आयो नबी से फरमा अली किथां पियो अची जिसी कब्रिस्तान वटां सुभान अल्लाह किथां पियो अचां कब्रिस्तान में चलो चओ किथां कब्रिस्तान में नबी से फरमा अली भला कब्रिस्तान वए त कई छा कुछ माण्हू वरी झलींदा आहिनि कब्रिस्तान न वञो मज़ारुनि ते न वञो दरगाहुनि ते न वञो अबा जेकॾहिं न जेको सोन जेकॾहिं कन छिने त कन कोन वढिबो सोन खे कढिबो जेका शइ नुक़सान ॾे या जेका शइ जाइज़ न हुजे उहा कढिबी जेकॾहिं अल्लाह जे वलीअनि जे मज़ारुनि ते ग़लति कम थियनि था त उहे ग़लति कम ख़तमु कबा जेकॾहिं माण्हू को तवाफ़ करे थो त तवाफ़ कोन कबो क़ब्र खे सजदो कोन कबो मौजादा सजदो सिर्फ़ अल्लाह खे कबो आहे तवाफ़ सिर्फ़ बैतुल्लाह खे कबो आहे बाक़ी अल्लाह जे वलीअ जी मज़ार ते वञिबो बि दुआऊं घुरबियो उन जे सदके रब खे राज़ी बि कबो इहो मुस्तफ़ा करीम जो सहाबनि जो तरीक़ो आहे सुभान अल्लाह बाक़ी क़ब्र खे सजदो नाहे करणो चओ क़ब्र खे सजदो ॻाल्हायो क़ब्र खे सजदो ऐं क़ब्र खे फिरबो बि कोन तवाफ़ कोन कबो तवाफ़ बैतुल्लाह जो आहे सजदो अल्लाह जी ज़ात खे आहे उठ आयो आमिना जे लाल खे जी सजदो कई सुभान अल्लाह नबी सही खे जी सजदो कई पंहिंजी ॿोलीअ में कुझु चई वाह मौजा महबूब मुस्तफ़ा करीम उन जी ज़ुबान उन जी ॿोली सुञाती हबीब जी ज़ात मां बरकात फरमायो फलाणे साहिबीअ खे सॾु करे अचो उनखे सॾे आया हबीब जी ज़ात मां बरकात फरमायो ओ मौजा साहिबी तूं भला उठ ता कम जा मथो वठी
वज़न जाम थो रखी पर उनखे जेको आदो तूं गाह घटि थो ॾी चारो उनखे घटि थो ॾी चईसी ॻाल्हि सची आहे पर शिकायत करणी आहे माल सां मता सां आराम कंदा कयो कंहिंजो को ढगो हुजे कंहिंजी का मेह हुजे को बकरी हुजे करे को चारींदो हुजे कंहिंजो को गला हुजे कंहिंजो को उठ हुजे कंहिंजो जेको को जानवर हुजे को ढोर हुजे उन ते ज़ुल्म न कंदा कयो उनखे मारींदा न कयो नबी से फरमाया इरहमू मन फिल अर्द यरहमकुम मन फिस समा ज़मीन वारी मखलूक ते रहम कयो तव्हां आसमाननि वारो रब तव्हांजे मथां रहम कंदो हबीब जी ज़ात बाबरकात मना कई आहे नबी से फरमाया ज़ालिम कंहिं ते बि ज़ुल्म करे जॾहिं मज़लूम जे दिलि मां आह निकिरंदी आहे त उहा सतनि आसमाननि खे सिदरा खे चीरे वञी रब जी ज़ात बाबरकात जी राह में पहुचंदी आहे हिन जे करे मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ हबीब जी ज़ात बाबरकात फरमाया उठ छा पे चयो नबी से फरमाया उठ पाण आयो फरियादी थी आयो तुंहिंजी शिकायत खणी आयो साहबनि खे नबी से फरमाया ॿीहर करे अहिड़ी शिकायत न अचे क़िबला बस ग़लती जी माफ़ी मिले ॿीहर अहिड़ी ग़लती कान थींदी साहबनि चयोसीं उठ सजदा पियो करे असांखे बि इजाज़त ॾियो असीं बि तव्हांखे सजदा कयो नबी से फरमाया सजदो सिर्फ़ अल्लाह खे कबो मुंहिंजी उम्मत में जेकॾहिं सजदो जाइज़ हुजे हा त घर वारीअ खे हुकुम ॾियां हा पंहिंजे मुड़ुस खे सजदो करे हा पर जे घर वारी जो हुकुम कोन्हे को मुड़ुस खे सजदे करण जो त मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जो हबीब तव्हांखे 11 भेरा तो सूरे फातिहा पढ़ी जे 500 मुसलमान कब्रिस्तान में दफना हर कब्र वारे खे रब 11 भेरा सूरे फातिहा जो सवाब ॾींदो हिकिड़ी कब्र वारे खे 11 भेरा रब तुंहिंजे नाम आमाल में लिखंदो छो त पढ़ण वारो तूं आहे मखदूम साहब जी मज़ार ते वञो त क़ुर पढ़ो पंहिंजे मिटनि माइटनि जे क़बरुनि ते वञो त क़ुर पढ़ो क़ुर यादि न आहे त दुरूद पढ़ो दुरूद यादि न आहे त सुभान अल्लाह चओ जेको तव्हांखे यादि आहे उहो पढ़ी उन्हनि मैयतनि खे सवाब पहुचायो अलाह सी तव्हांखे बि सवाब ॾींदो रब उन्हनि मैयतनि खे बि सवाब पहुचाईंदो त इहा सवा दुआ घुरण इहा नेकी करण नबी से फरमाया इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअख़लिसू लहु दुआ जॾहिं मैयत जे मथां नमाज़ जनाज़ा पढ़ी तव्हां फारिग़ थियो अलाह जा हबीब फरमाया पोइ ख़ालिस उन मैयत जे लाइ दुआ घुरो सुभान अल्लाह केर बि गुज़ारे वञे जनाज़े नमाज़ पढ़ी जॾहिं तव्हां फारिग़ थियो त उन मैयत जे लाइ दुआ घुरो अलाह सीन जा गुनाह माफ़ कर हिन जी बख़्शिश फरमा हिन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ कर टीजे ते बि इहा दुआ 40 ते बि इहा दुआ नबी से फरमा मुंहिंजी उम्मत अहिड़ी आहे वेंदी क़बरुनि में त उन्हनि जे कुलनि जे मथां गुनाहनि जा अंबार हूंदा पर जॾहिं पंहिंजे क़बरुनि मां उथंदी त हुननि जे पोयां जबल पिया हलंदा जबल सुभान अल्लाह रियाज़ुस सालिहीन जी हदीस आहे उहे क़बरुनि वारा चवंदा मौला ही जबल छा जान रब फरमाईंदो तुंहिंजूं नेकियूं या अल्लाह मूं ते एतिरियूं नेकियूं कोन कयूं अल्लाह सी फरमाईंदो हा तो त कोन कयूं पर तुंहिंजे गुज़ारे वञण खां पोइ तुंहिंजे पुटनि तुंहिंजे पोटनि तुंहिंजे भाइरनि तुंहिंजे भाइटनि तुंहिंजे भाणेजनि तुंहिंजे पाड़े वारनि तुंहिंजे दोस्तनि संतनि साथनि तुंहिंजे लाइ जेके ख़तमा पढ़ी ख़ैर ख़ैरात करे जेके दुआऊं घुरियूं हुयूं अॼु मां अल्लाह उहे दुआऊं तोखे नेकिन में मटाए ॾिनियूं आहिनि सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात ता कुर्बान त मौजूदा ही जेको ख़ैरात फी सबीलिल्लाह जो इंतज़ाम आहे इहो बि इन जे लाइ त दुआ थिए रब करीम फ़कीर से नूर मोहम्मद भट्टी जी बख़्शिश फरमाए अल्लाह सुन जा दर्जा बुलंद फरमाए रब खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ओ मौजूदा उन्हनि वरड़नि जे लाइ दुआ घुरबी आहे ही महीनो जमात सानीअ जो आहे कहिड़ो महीनो आहे भई अॼु उन जी ग़ालिबन 27 तारीख़ आहे ऐं इन जमात सानी जे महीने में इस्लाम जे पहिरें खलीफ़े अव्वल खलीफ़े बिला फ़सल अमीरुल मोमिनीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो विसाल आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ केरु जंहिं पंहिंजो माल रसूलुल्लाह जे दीन ते कुर्बान कयो पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तयार आहे अहिड़ी जान जो जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत कई
मक्को पाक छॾे आमिना जो लाल मदीने पाक ॾे रवानो थियो नबी पाक सां गॾु केरु कोन्हे जे गॾु आहे त यारे गार अबू बकर सिद्दीक़ गॾु आहे सुभान अल्लाह डबल सोर जे सिरे ते पहुता अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात अबू बकर सिद्दीक़ खे कुल्हे ते खयो सुभान अल्लाह नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे कुल्हनि ते खयो गार सोर में पहुता अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ को सही जे इजाज़त हुजे त मां वञी सफ़ाई कयां अबू बकर अंदर गार जी सफ़ाई कई सुभान अल्लाह सफ़ाई करे पंहिंजी चादर पंहिंजो पटको लीऊं करे सोराख़ सभई बंदि कई कपिड़ो खुटी वियो हिकिड़ो सोराख़ रहिजी वियो सिद्दीक़ पंहिंजी खुड़ी रखी सुभान अल्लाह अबू बकर खुड़ी रखी नबी पाक खे चयो अची आराम कयो नबी पाक जी आरामी थिया नाग हिकिड़ो हो जेको 600 सालनि खां इंतज़ार पियो करे त हिन गार में आमिना जो लाल ईंदो सुभान अल्लाह 600 सालनि खां इंतज़ार में आदरे खुशबू आई हबीब जी ज़ात बाबरकात जी खुशबू लथी उन गारे सोर में हज़रत अबू बकर सिद्दीक़ खुड़ी ॾियण वेठो आहे नाग सोराख़ चाचींदो उन अबू बकर वारे सोराख़ में आयो लंग हई अबू बकर खुड़ी न हटाई ॿियो हई खुड़ी न हटी टियों हई खुड़ी न हटी मैसर फरमायो अबू बकर बि हो ऐं नाग बि हो हुआ हिक माशूक जा शिक ॿई न सिद्दीक़ कयो वा पीर परे घटि मींहं जी बाज़ी नागन कई हा चवनि जबल जी चोटीअ ते इहो सभु कुझु हारे सौर में थियो मौला आण मोहम्मद मां बि ॾिसां भला पर पुठ बासूं बासे पई सुभान अल्लाह सिद्दीक़ अकबर खुड़ी न हटाए सी ना का पर अबू बकर ये पैर खे लोडियो बि न हरकत बि कान ॾिनी हज़रत अबू बकर खे नांग ॾंगाणे अबू बकर पैर न हटाए ज़हर चढ़ी मथे ते आयो अखियुनि मां लुड़क वया अखियुनि मां लुड़क वे महबूब जे चेहरे ते किरिया हबीब जी ज़ात बाबरकात अखियूं मुबारक खोलियूं अबू बकर रोई पियो सही का शइ आहे जेका ॾंग पई हणे मुस्तफा फरमाईंदा पैर हटा पैर हटियो नबी सी फरमायो खुड़ी ओर ते कर खुड़ी ओर ते थी महबूब पंहिंजे वात मुबारक जी पीणी लुआबे दहन लॻायो सिद्दीक़ थो तवे ख़ुदा जो कसम ॼण त मूंखे नाग कखियो ई न आहे हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात खे हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे जेको आहे लुआबे दहन मुबारक हई आहे अबू बकर सिद्दीक़ जा सूर विया मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ प्यारा अबू बकर ॿुधा तूं छा थो चवीं साईं का कखींदड़ शइ आहे जेका कखे पई मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जीअं सिद्दीक़ तूं मुंहिंजो आशिक़ आहे ईअं ही बि मुंहिंजो आशिक़ आहे मूंसां मोहबत करण वारो आहे इन जे करे पेरलो हटा तई मुंहिंजो दीदार करे नाग नबी पाक जो दीदार कयो मुस्तफा फरमा छो पे ॾंगई से मां ॾंगियो कोन पे मां त मिंथूं पे कयूं त पेर हटा तयार जो दीदार कया सुभान अल्लाह खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम जॾहिं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पैर हटाया ओए गार में नबी सही सां अबू बकर गदा छा में चओ छा में गार में अज मुस्तफा जे मदीने गुंबद खज़रा महबूब जी मज़ार में अबू बकर गदा तुंहिंजे गुणनि जूं ॻाल्हियूं मेहर में मिसकीन महेसर छा लिखंदो जीअं यार सागार में कल गॾो है तीअं अजब अल्लाह जी रहमत थई रब करीम जी ज़ात बाबरकात शलासा तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए रब साईं तव्हांजो हिते वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमाए मोॾा जेके गुज़ारे वञनि उन्हनि जे लाइ दुआ घुरण सवाब चओ उन्हनि जे लाइ दुआ घुरण उन्हनि जे लाइ दुआ घुरण नबी पाक जो तरीक़ो आहे
हबीब जे सहाबा जो तरीक़ो आहे वला तजल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू अल्लाह से असांजे दिल में का कट पैदा न कर का तंगी पैदा न कर साड़ पैदा न कर उन्हनि मोमिननि ईमान वारनि जे लाइ जेके गुज़ारे विया जेको गुज़ारे वियो उन जी गिला कान कबी जेको गुज़ारे वियो उनखे घटि वधि कोन ॻाल्हाइबो बल्कि उन जूं नेकियूं कबियूं उन जूं चङायूं कबियूं त जीअं असां जूं चङायूं करणु रब क़बूल करे मिड़ई उन मैयत जा सगीरा गुनाह माफ़ करे दुआ घुराई ठीकु आहे टे भेरा सूरह इख़लास कुल हुवल्लाह हिकिड़ो भेरो अलहम शरीफ़ अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ो त जेको ई लंगर जो एहतमाम कयो विया ख़ैरात जो उनजो सवाब मखदूम इब्राहिम ऐं साईं नूर मोहम्मद भट्टी रहमतुल्लाह अलैहि जो रूह खे पेश कयो।